ये कहानी आहे उन छोकिरीअ जी जंहिंखे न हथ हुया न पेर, पर उन जे बावजूद बि उन वर्ल्ड चैंपियन खे हारायो ऐं गोल्ड मेडल खटियो, जंहिंजो नालो आहे पायल नकी ऐं इंडिया रायपुर जी आहे। 5 सालनि जी हुई जॾहिं त उनखे बिजलीअ जो 11,000 जो करंट लॻो ऐं डॉक्टरनि उन जी जान बचाइण लाइ हथ ऐं पेर कटे छॾिया। उन खां पोइ उन जे पीउ माउ खे मिटनि माइटनि चयो त हिनखे ज़हर ॾेई छॾियो बहितर आहे, पर हुन जे पीउ माउ हार न मञी, हुनजी औलाद हुई, बिना हथनि पेरनि जे गोल्ड मेडल खटियो। असां वटि हर शइ हूंदे बि असां नाशुक्र एॾा ऐं मालिक जो शुकुर अदा बि नथा कयूं, ऐं असां वटि हथनि पेरनि वारा पिनंदा वतंदा, ऐं असां वटि जहालत एतिरी आहे, कारोकारी अन लहंदो त जहिड़ा शुरू थी वेंदा। असां अलाए कहिड़ी दुनिया में हूं, असांखे पाण खे ख़बर न आहे। हिमत करे माण्हू ऐं कोशिशि करे त दुनिया जो नंबर 1 माण्हू थी सघे थो, पर असां वटि कोशिशि ई नथा कयूं, सोच ई न आहे असां वटि। असां जॾहिं माण्हू सोचींदो आहे, कोशिशि कंदो आहे, तॾहिं उहा शइ थींदी आहे। असां वटि न सोच आहे न कोशिशि आहे, त थींदासीं काॾों। ख्वाब सचा थींदा आहिनि जॾहिं उन्हनि खे तव्हां सोचींदव।